ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 16/9/2025। अॼु नंढा वॾा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार तव्हां आहियो रूहानी पंडा, तव्हांखे सभिनि खे शांति धाम अर्थात अमरपुरी जो रास्तो ॿुधाइणो। तव्हां आहियो रूहानी पंडा, तव्हांखे सभिनि खे शांति धाम अर्थात अमरपुरी जो रास्तो ॿुधाइणो। प्रश्न आहे, तव्हां ॿारनि खे कहिड़ो नशो आहे, उन नशे जे आधार ते कहिड़े निश्चय जा बोल बोलंदा आहियो? उत्तर आहे, तव्हां ॿारनि खे नशो आहे कि असां बाप जी यादि करे जन्म जन्मांतर जे लाइ पवित्र ठहींदासीं। तव्हां निश्चय सां चईंदा आहियो कि भल केतिरा बि विघ्न पवनि लेकिन स्वर्ग जी स्थापना त ज़रूरु थियणी आहे। नई दुनिया जी स्थापना ऐं पुराणी दुनिया जो विनाश थियणो ई आहे। ये ठहियल ड्रामो, हिन में संशय जी ॻाल्हि न आहे। ओम शांति। रूहानी ॿारनि प्रति रूहानी बाप सम्झाइनि था, तव्हां ॼाणंदा आहियो असां आत्माऊं आहियूं। हिन समय असां रूहानी पंडा ठहींदा बि आहियूं, ठाहींदा बि आहियूं। इहा ॻाल्हि सुठी रीति धारण करो। माया जो तूफ़ान बुलाए ॾींदो आहे। रोज़ु सुबुह शाम इहे वीचार करणो खपे। इहे अमूल्य रतन अमूल्य जीवन जे लाइ रूहानी बाप सां मिलंदो आहे। ये ज्ञान रखो त ये वीचार करणो खपे बाबा जी ॻाल्हियुनि जो। त रूहानी बाप सम्झाईंदा आहिनि, ॿार तव्हां हाणे रूहानी पंडा व गाइड्स आहियो मुक्ति धाम जो रास्तो ॿुधाइण लाइ। इहा आहे सची सची अमर कथा अमरपुरी में वञण जे लाइ। अमरपुरी में वञण जे लाइ तव्हां पवित्र ठहो था। अपवित्र भ्रष्टाचारी आत्मा अमरपुरी में कीअं वञे? मनुष्य अमरनाथ जी यात्रा ते वेंदा आहिनि। स्वर्ग खे अमरनाथपुरी चईंदासीं। अकेलो अमरनाथ थोड़ी हूंदो। तव्हां सभु आत्माऊं अमरपुरी में वञो था। स्वर्ग खे बि अमरपुरी चईंदासीं। अकेलो अमरनाथ थोड़ी हूंदो। स्वर्ग खे बि अमरनाथ चईंदासीं। अकेलो अमरनाथ थोड़ी हूंदो। तव्हां सभु आत्माऊं अमरपुरी में वञो था न। उहा आत्माउनि जी अमरपुरी परम धाम। पोइ अमरपुरी में ईंदा आहियूं शरीर सां गॾु। हुते केरु वठी वेंदो आहे? परम पिता परमात्मा सभी आत्माउनि खे वठी वेंदा आहिनि। हुनखे अमरपुरी बि चई सघंदा आहिनि, परंतु राइट नाम शांति धाम आहे। हुते त सभिनि खे वञिणो ई आहे। ड्रामा जी भावी टाले न टले। इहा सुठी रीति बुद्धि में धारण करो। पहिरियों त आत्मा सम्झो। परम पिता परमात्मा बि आत्मा ई आहे। सिर्फ़ु उन्हनि खे परम पिता परमात्मा चईंदा आहिनि। उहा असांखे सम्झाइनि था। उहे ई ज्ञान जा सागर आहिनि, पवित्रता जा सागर आहिनि। हाणे ॿारनि खे पवित्र ठाहिण लाइ श्रीमत ॾींदा आहिनि कि मामिकम यादि करो त तव्हांजे जन्म जन्मांतर जा पाप कटिजी वेंदा। हाणे ॿारनि खे पवित्र ठाहिण लाइ श्रीमत ॾींदा आहिनि कि मामिकम यादि करो त तव्हां जन्म जन्मांतर जा तव्हांजा पाप कटिजी वेंदा। यादि खे ई योग चइबो आहे। त तव्हां ॿार आहियो न, बाप खे यादि करिणो आहे। यादि सां ई बेड़ो पार थी वेंदो। इन विश्व नगरी सां तव्हां शिव नगरी में हली वेंदव। पोइ तव्हां विष्णुपुरी में ईंदव। असां पढ़ंदा ई आहियूं हितां जे लाइ न। हिते जो राजायूं ठहींदा आहिनि, उहे धन दान करण
सां ठाहींदा आहिनि। कई त जो ग़रीबनि जी ॾाढी संभाल कंदा आहिनि न, कोई हॉस्पिटल धर्मशाला आदि ठाहींदा आहिनि, कोई धन दान कंदा आहिनि। जीअं सिंध में मूलचंद हुयो, ग़रीबनि वटि वञी करे दान कंदो हुयो, ग़रीबनि जी ॾाढी संभाल कंदा आहिनि। अहिड़ा ॾाढा दानी हूंदा, सुबुह जो उथी करे अन्न जी मुट्ठी कढंदा, ग़रीबनि खे दान कंदा। अॼुकल्ह त ठगी ॾाढी लॻल आहे, पात्र खे दान ॾियणो खपे, उहा अक़ल त आहे न। ॿाहिरां में जो भीख मांगण वेंदा आहिनि उन्हनि खे ॾियणु उहो बि कोई दान न आहे, छोकी उन्हनि जो त धंधो ई इहो आहे। ग़रीबनि खे दान करण वारो सुठो पद पाईंदा आहिनि। मतिलबु जंहिंजो घर बार हूंदो आहे लेकिन पैसे बीमारी जे लाइ पैसो न, पढ़ण जे लाइ पैसो न, या खाइण पीअण जे लाइ पैसो न, उन्हनि खे ॾियणु। हाणे तव्हां आहियो सभु रूहानी पंडा, तव्हां प्रदर्शनी व म्यूज़ियम खोलंदा आहियो त अहिड़ो नाम लिखो जो सिद्ध थी वञे, गाइड टू हेवन। अहिड़ो नाम लिखो जो सिद्ध थी वञे, गाइड टू हेवन, या नई विश्व जी राजधानी जे गाइड्स। परंतु मनुष्य कुछ भी समझदा नहीं। यह आहे ही कांटनि जो जंगल, स्वर्ग आ फूलन जो बगीचो, जाते देवतायूं रहींदा आहिनि। तव्हां ॿारनि खे नशो रहणो खपे कि असां बाप खे यादि करे जन्म जन्मांतर जे लाइ पवित्र ठहींदा आहियूं। तव्हां ॼाणंदा आहियो पर केतिरा बि विघ्न पवनि, केतिरा बि विघ्न पवनि, स्वर्ग जी स्थापना त ज़रूरु थियणी आहे। नई दुनिया जी स्थापना ऐं पुराणी दुनिया जो विनाश आहे ही। इहे ठहियल ड्रामो आहे, हिन में संशय जी ॻाल्हि न आहे, जरा बि संशय न लाहिणो खपे। इहे त सभु चईंदा आहिनि पतित पावन। अंग्रेजी में बि चईंदा आहिनि अची करे लिबरेट करो त दुख सां। दुख आहे 5 विकारनि जो, उहो आहे वाइसलेस वर्ड, सुखधाम। हाणे तव्हां ॿारनि खे वञिणो आहे स्वर्ग में। मनुष्य सम्झंदा आहिनि स्वर्ग कोई मथे में आहे, उन्हनि खे पतो ई न आहे कि मुक्ति धाम मथे आहे। जीवन मुक्ति में त हिते ई अचिणो आहे न। जीवन मुक्ति में त हिते ई अचिणो आहे। इहे बाप तव्हांखे सम्झाईंदा आहिनि, उन्हनि खे सुठी रीति धारण करे नॉलेज जो ई मंथन करणो। मनुष्य सम्झंदा आहिनि स्वर्ग मथे में आहे, उन्हनि खे पतो न आहे कि मुक्ति धाम मथे में आहे। जीवन मुक्ति में त हिते अचिणो ई आहे। ये बाप तव्हांखे सम्झाईंदा आहिनि, उन्हनि खे सुठी रीति बाबा चईंदा आहिनि, बाबा चवनि था इहे त सभु चईंदा आहिनि कि पतित पावन आहे। अंग्रेजी में बि चईंदा आहिनि न लिबरेट करो दुखनि सां। दुख आहे ही 5 विकारनि सां, उहा आहे ही वाइसलेस वर्ल्ड, सुखधाम। हाणे तव्हां ॿारनि खे वञिणो आहे स्वर्ग में। मनुष्य सम्झंदा आहिनि स्वर्ग कोई मथे में आहे, उन्हनि खे पतो न आहे कि मुक्ति धाम मथे में आहे। जीवन मुक्ति त हिते ई अचिणो पवंदो न। इहे बाबा तव्हांखे सम्झाइनि था, उन्हनि खे सुठी रीति धारण करे नॉलेज जो मंथन करणो। स्टूडेंट बि घर में यही ख़्यालु कंदा रहंदा आहिनि, इहे पेपर भरे करे ॾियणो आहे, अॼु करिणो आहे।
त तव्हां ॿारनि खे पंहिंजो कल्याण करण लाइ आत्मा खे सुठो प्रधान ठाहिणो आहे, पवित्र ठही मुक्ति धाम में वञिणो आहे। नॉलेज सां पोइ देवता बि ठहिणो आहे। त असांखे छा करिणो आहे? पवित्र रहणो आहे, मुक्ति धाम में वञिणो आहे, पोइ नॉलेज सां देवता बि ठहींदासीं। आत्मा चईंदी आहे न, असां मनुष्य सां बैरिस्टर ठहींदा आहियूं। असां आत्मा मनुष्य सां गवर्नर ठहींदा आहियूं। आत्मा ठहींदी आहे शरीर सां गॾु। शरीर ख़तमु थी वञे त पोइ नए सिर करिणो पवंदो। आत्मा ई पुरुषार्थ कंदी आहे विश्व जो मालिक ठहिण लाइ। आत्मा ई पुरुषार्थ कंदी आहे विश्व जो मालिक ठहिण लाइ। बाप चईंदा आहिनि, इहे पको यादि करे वठो कि असां आत्मा ई आहियूं। देवताउनि खे ईअं न चइणो पवंदो, यादि न करिणो पवंदो, छोकी उहो त आहिनि ई पावन, प्रारब्ध भोगनि था, पत थोरी आहिनि जो बाप खे यादि करनि। तव्हां आत्मा पतित आहियो, इन करे बाप खे यादि करिणो। उन्हनि खे त यादि करण जी दरकार ई न आहे। ये ड्रामा आहे न, हिकु बि ॾींहुं हिकु समान न हूंदो है न, हिकु बि ॾींहुं हिकु समान न हूंदो। ये ड्रामो हलंदो ई रहंदो आहे। सॼे ॾींहं जो पार्ट सेकेंड बाय सेकेंड बदलंदो ई रहंदो आहे। शूट थींदो रहंदो आहे त बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, कोई बि ॻाल्हि में हार्ट फेल न थियो। इहे ज्ञान जी ॻाल्हियूं आहिनि न। बस पंहिंजो धंधो आदि बि करो, परंतु भविष्य उचपत पाइण लाइ पूरो पुरुषार्थ करो। गृहस्थ व्यवहार में बि रहणो आहे। कुमारियुनि खे गृहस्थ में न वयूं। गृहस्थी त उन्हनि खे चइबो आहे जंहिंजा ॿार हुजनि। बाप त अदर कुमारी ऐं कुमारी सभिनि खे पढ़ाईंदा आहिनि। अदर कुमारियुनि जो बि अर्थ न सम्झंदा आहिनि। छा अधु शरीर वारी अदर कुमारी मतिलबु न। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो कन्या पवित्र ऐं अदर कन्या उनखे चइबो आहे जो अपवित्र ठहिण खां पोइ पवित्र ठहींदी आहे। तव्हांजो ई यादगार बीठो आहे न। बाबा ई तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। बाप तव्हांखे पढ़ाइनि था। तव्हां ॼाणंदा आहियो असां आत्मा आहियूं। मूल वतन खे बि ॼाणंदा आहियूं त सूर्यवंशी चंद्रवंशी कीअं राज्य कंदा आहिनि। क्षत्रियपने जी निशानी बाण छो ॾिनो, उहो बि तव्हां ॼाणंदा आहियो। लड़ाई आदि जी त ॻाल्हि न आहे न, असुरनि जी ॻाल्हि आहे न, चोरी जी ॻाल्हि सिद्ध थींदी आहे। ईअं त कोई रावण हूंदो न जो सीता खे वठी वञे। त बाप सम्झाईंदा आहिनि, मिठे मिठे ॿार तव्हां सम्झंदा आहियो असां हेवन जा जीवन मुक्ति जा पंडा आहियूं। उहो जिस्मानी पंडा, असां रूहानी पंडा। उहो कलयुगी ब्राह्मण, तव्हां संगम युगी ब्राह्मण। हाणे पुरुषोत्तम ठहिण जे लाइ पढ़ो था। बाबा अनेक प्रकार सां सम्झाईंदा आहिनि। पोइ बि देह अभिमान अचण सां भुलिजी वेंदा आहिनि। मां आत्मा बाबा जो ॿारु आहियां, इहो नशो न रहंदो आहे। जेतिरो यादि कंदा रहंदा ओतिरो देह अभिमान टुटंदो वेंदो। पंहिंजी संभाल कंदा रहो। ॾिसो असांजो देह अभिमान टुटे थो। असां हाणे वञूं था, पोइ असां विश्व जा मालिक ठहींदासीं। असांजो पार्ट ई हीरो हीरोइन जो आहे। हीरो हीरोइन नाम तॾहिं पवंदो आहे जॾहिं कोई विजय पाईंदो आहे। तव्हां विजय पाईंदा आहियो तॾहिं त तव्हांजो नाम हीरो हीरोइन पवंदो आहे न। हिन समय इन खां पहिरियों न हुया। हाराइण वारे खे हीरो हीरोइन न चईंदासीं। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां हाणे जीते जी हीरो हीरोइन ठहींदा आहियूं। तव्हांजो पार्ट आहे ओचिते ओच। कौड़ी ऐं हीरे जो बि ॾाढो फ़र्क़ु आहे न। भले कोई केतिरा बि लखपति व करोड़पति हुजनि, परंतु तव्हां ॼाणंदा आहियो इहे विनाश
सभु विनाश थी वेंदो। तव्हां आत्मायूं धनवान ठहींदा वेंदा आहियो, बाक़ी सभु देवालय में हली वेंदा आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं धारण करणियूं आहिनि, निश्चय में रहणो आहे। हिते नशो चढ़ंदो आहे, ॿाहिरि वञण सां नशो उतरी वेंदो आहे। हितां जी ॻाल्हि हिते रहिजी वेंदी आहे। बाबा चवंदा आहिनि बुद्धि में रहे बाप असांखे पढ़ाइनि था, जीअं पढ़ाईसीं असां मनुष्य खां देवता ठहींदासीं। हिन में तकलीफ़ जी कोई ॻाल्हि न आहे। धंधे आदि सां बि कुझु टाइम कढी यादि करे सघंदा आहियो। इहो बि पंहिंजे लाइ धंधो आहे। छुटी वठी करे बाबा खे यादि करो, इहो कोई कूड़ न ॻाल्हाइणु थियो। सॼो ॾींहुं ईअं ई थोरी गवाइणो आहे। असां भविष्य जो त ख़्यालु करूं। युक्तियूं ॾाढियूं आहिनि, जेतिरो थी सघे टाइम कढी बाप खे यादि करो। शरीर निर्वाह जे लाइ धंधो आदि बि भल करो। असां तव्हांखे विश्व जो मालिक ठाहिण जी ॾाढी सुठी राय ॾींदा आहियूं। तव्हां ॿार बि सभिनि खे राय ॾियण वारा आहियो। वज़ीर राय जे लाइ हूंदा आहिनि। तव्हां एडवर्टाइज़र आहियो। सभिनि खे मुक्ति, जीवन मुक्ति कीअं मिले हिन जन्म में उहो रास्तो ॿुधाईंदा आहियो। मनुष्य स्लोगन आदि ठाहींदा आहिनि त दीवारुनि ते मथे लॻाए ॾींदा आहिनि। जीअं तव्हां लिखंदा आहियो बी होली एंड राजयोगी, परंतु इन सां सम्झंदा न आहियो। हाणे तव्हां सम्झंदा आहियो असांखे बाप सां वरसो मिले थो, मुक्ति धाम जो बि वरसो, जीवन मुक्ति धाम जो बि। मूंखे तव्हां पतित पावन चईंदा आहियो, मां अची करे राय ॾींदो आहे पावन ठहिण जी। तव्हां बि एडवर्टाइज़र आहियो न। मुक्ति धाम में कोई बि वञी न सघंदो आहे जेसिताईं बाबा एडवाइस न करे, श्रीमत न ॾे। श्री अर्थात श्रेष्ठ मत आहे हिकु शिव बाबा जी। आत्माउनि खे श्रीमत मिलंदी आहे शिव बाबा जी। पाप आत्मा आहियो, पुण्य आत्मा ई चइबो आहे। पाप शरीर न चईंदासीं, आत्मा शरीर सां पाप कंदी आहे, इन करे पाप आत्मा चइबो आहे। शरीर बग़ैर आत्मा न पाप न पुण्य करे सघंदी आहे। जो जेतिरो थी सघे वीचार सागर मंथन करो। टाइम त ॾाढो पियो आहे। टीचर व प्रोफेसर आहे त उन्हनि खे युक्ति सां इहा रूहानी पढ़ाई पढ़ाइणी आहे जंहिंसां कल्याण थी वञे सभिनि खे। इन जिस्मानी पढ़ाई सां छा थींदो? असां पढ़ाईंदा आहियूं, बाक़ी थोरो ॾींहं विनाश साम्हूं बीठो आहे, अंदरि उछल ईंदी रहंदी। कीअं मनुष्यनि खे रास्तो ॿुधायूं? हिकु बच्ची उनखे पेपर मिलियो जंहिंमें गीता जी भॻवान जी ॻाल्हि पुछी हुई त हुन लिखी छॾियईं गीता जो भॻवानु शिव आहे, त हुनखे नापास करे ॾिननि। सम्झंदा बि असां त बाप जी महिमा लिखंदा आहियूं, गीता जो भॻवानु शिव आहे। उहो ज्ञान जो सागर, प्रेम जो सागर, कृष्ण जी आत्मा बि ज्ञान पाए थी न। उहो वेही लिखियो त फेल थी वई। माउ बाप खे चयो असां इहे न पढ़ंदासीं, हाणे हिन रूहानी पढ़ाई में लॻी वञो। बच्ची बि ॾाढी फर्स्ट क्लास आहे। पहिरियों ई चईंदी हुई असां अहिड़ो लिखंदासीं नापास थी वेंदी, परंतु सच त लिखिणो आहे न। अॻियां हली सम्झंदा बराबरि हिन बच्ची जो लिखियईं उहो त सत्य आहे। जॾहिं प्रभाव निकिरंदो उहो प्रदर्शनी अथवा म्यूज़ियम में हुनखे सॾु कंदा त पतो लॻंदो ऐं बुद्धि में ईंदो इहे त राइट आहे। ढेर जा ढेर मनुष्य ईंदा आहिनि त वीचार करिणो आहे। अहिड़ो करे जो मनुष्य झटि सम्झी वञे कि इहा कोई नई ॻाल्हि न आहे। कोई न कोई ज़रूरु सम्झंदो जो हितां जो हूंदो। तव्हां सभिनि खे रूहानी रास्तो ॿुधाईंदा आहियो। वीचारा केतिरा दुखी आहिनि, उन सभिनि जे दुख कीअं दूरि थियनि। खिटपिट त ॾाढी आहे न। हिक ॿिए जे दुश्मन ठहींदा आहिनि त कीअं खलास करे ॾींदा। हाणे बाप ॿारनि खे सुठी रीति सम्झाईंदा आहिनि।
माताऊं त वीचारियूं अबोध हूंदियूं आहिनि, चईंदा आहिनि असां पढ़ी लिखी न आहियूं। बाबा चईंदा आहिनि पढ़े हुए त न पढ़िया आहियो त सुठो आहे, वेद शास्त्र जो कुझु पढ़िया आहे उहो सभु कुझु भुलिजी वञिणो आहे। हाणे मां जो ॿुधायां त उहो ॿुधो, सम्झाइणो खपे। सदगति निराकार परमपिता परमात्मा बग़ैर कोई कराए न सघे। मनुष्यनि में ज्ञान ई न आहे त उहो पोइ सदगति कीअं करे सघंदा। सदगति दाता ज्ञान जो सागर हिकु ई आहे। मनुष्य अहिड़ो थोरी चईंदा जो हितां जा हूंदा उहो सम्झण जी कोशिशि कंदा। हिकु बि कोई वॾो आदमी निकिरी वञे त आवाज़ थी वञे। गायन आहे न, तुलसीदास ग़रीबनि जी कोई न ॿुधे ॻाल्हि। सर्विस जी युक्तियूं त बाबा ॾाढा बतलाईंदा आहिनि, ॿारनि खे अमल में लाइणो खपे। छा मीठे मीठे सिकेल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां धंधो आदि कंदे हुए भविष्य उच्च पद पाइण लाइ यादि में रहण जो पूरो पुरुषार्थ करणो। ये ड्रामो सेकेंड बाय सेकेंड बदलंदो रहंदो, इन करे कॾहिं कोई सीन ॾिसी करे हार्ट फेल न थियणो। ॿियो आहे ये रूहानी पढ़ाई पढ़ी करे ॿियनि खे पढ़ाइणी आहे, सभिनि जो कल्याण करिणो आहे। अंदरि में यही उछल ईंदी रहे कि असां कीअं सभिनि खे पावन ठाहिण जी एडवर्टाइज़ ॾियनि, घर जो रास्तो ॿुधायूं। वरदान सर्व संबंधनि जे सहयोग जी अनुभूति द्वारा निरंतर योगी सहयोगी सहज योगी ठहूं। हर समय बाप जे भिन्न भिन्न संबंधनि जो सहयोग वठो, अर्थात अनुभव करण ही सहज योग आहे। बाप कीअं बि समय ते संबंध निभाइण लाइ बंधल आहिनि। सॼे कल्प में हाणे ही सर्व अनुभवनि जी खान प्राप्त थींदी, इन करे सदा सर्व संबंधनि जो सहयोग वठो त निरंतर योगी सहज योगी थी वेंदा। श्री जो सर्व संबंधनि जी अनुभूति व प्राप्ति में मग्न रहंदा आहिनि, वो पुराणी दुनिया जे वातावरण सां सहज ई उपराम थी। स्लोगन आहे सर्व शक्तियुनि सां संपन्न रहण, यही ब्रह्मण स्वरूप जी विशेषता है। अव्यक्त इशारो तपस्वी मूर्त जो अर्थ आहे तपस्या द्वारा शांति जी शक्ति जी किरणियूं चारों ओर फैलाईंदे हुए अनुभव में अचनि। ये तपस्या स्वरूप ॿियनि खे ॾियण जो स्वरूप आहे। जीअं सूर्य विश्व खे रोशनी जी अनेक विनाशी प्राप्तियुनि जी अनुभूति कराईंदो आहे न, ईअं महान तपस्वी आत्माऊं ज्वाला रूप शक्तिशाली याद द्वारा प्राप्तियुनि जी किरणनि जी अनुभूति कराईंदियूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।